गमबट मां वाक़िया अपडेट कंदालू रिपोर्ट करे रहिया तारिक अली जतोई। गमबट ॾींहुं ॾिठे जो चोरी, घर मां 9 लख रुपया ऐं 4 तोला सोन चोरी। गमबट जे शाही बाज़ार में मंदिर साम्हूं रहवासी जयवंती ॿाई जे घर में ॾींहुं ॾिठे जो चोरी जी वारदात पेश आई, जिते नामालूम चोर घर मां 9 लख रुपया रोक रक़म ऐं 4 तोला सोन चोरी करे फरार थी विया। मुतासिर औरत जयवंती ॿाई ऐं संदसि भाउ मोरिंद मल मूजिब जयवंती ॿाई घर खे ॿाहिरां कुंडी ॾेई बर्फ़ वठण लाइ वई हुई, जंहिं दौरान नामालूम नक़ाबपोश औरत घर में दाख़िल थी कमरे जी दरी टोड़े अंदर मौजूद 9 लख रुपया नक़द रक़म ऐं 4 तोला सोन खणी फरार थी वई। वाक़े खां पोइ मुतासिर ख़ानदान में ॻणती जी लहर छहल आहे। जयवंती ॿाई ऐं मोरिंद मल एसएसपी खैरपुर खां मुतालबो कंदे चयो आहे त वाक़े जो नोटिस वठी चोरी थियल रक़म ऐं सोन वापसि कराइण सां गॾु जवाबदारनि खे गिरफ़्तार करे क़ानून जे कटहरे में आंदो वञे।